इस्लामाबाद पाकिस्तान आलमी मालियाती फंड IMF के रियल एस्टेट सेक्टर के टैक्स नेट में आणण जो यकीन ॾियारियो आहे, जंहिं जे तहत नॉन फाइलर्स प्रॉपर्टी जी ख़रीद ऐं विकिरो ते टैक्स में इज़ाफ़ो कयो वेंदो। तफ़सील मूजिबि हुकूमत रियल एस्टेट सेक्टर के टैक्स नेट में आणण ऐं समूरी हाउसिंग सोसाइटीज़ के रजिस्टर करण जो यकीन IMF के यकीन ॾियारियो आहे। उन खां अलावा हुकूमत नॉन फाइलर्स लाइ प्रॉपर्टी जे ख़रीदो विकिरो ते टैक्स में इज़ाफ़े जी तजवीज़ ॾिनी आहे, जॾहिं त प्रॉपर्टी जी ख़रीदारी ते रोक रक़म जे बजाए बैंक ज़रिए ॾेती लेती जी बि तजवीज़ ॾिनी वई आहे। नाणेवारी वज़ारत जे ज़रिए मूजिबि पाकिस्तान IMF जे विच में इक़्तिसादी जाइज़ा ॻाल्हियुनि जी 3 ॾींहं हुकूमत रियल एस्टेट सेक्टर खे टैक्स नेट में आणण जो यकीन ॾियारे छॾियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।